जवाद अकरम फहीम बगीचो चाय पियो हर को पानी खणे खणे तो चलो तो चाय पियो लो तो चाय चढ़ी गया तो हलो हलो तो चाय पियो देर थी वेंदी पर हलदा थे कम ते उतो बचो अचो 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 बस मामा जा एक एक करे खानो हर को पानी खणे हे तू खानो हे तू खानो हे तू खानो हे तू खानो 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 हलो वञा तो ॾिसां तो कहिड़े छोरे जी चांहि रहिजी वई आहे अरे कहिड़े छोरे जी चांहि रहिजी वई आहे वञा जवाब ॾे ॾिसो रहिजी वई आहे वञा तो मोतबर थियो आहे वरी मोतबर थिया ॾिसां उथी चांड्रा चांहि पी उथी बांड रमड़सियां उड़ी उड़ी ॾिस अब्बा गोलाड़े जवा तुम्हारी अब्बा अल्लाह अकरम अब्बा जवाद मरिया अब्बा अब्बोड़े कुंदल बावड़े पंहिंजो प्यारो भाउ वयो अरे मुंहिंजो मिठा भाउ तूं बची वई को पानी खट भी बची पवंदी अलाई पर पवंदो हेठि नानी गला गडे न तो बड़े कुंदल भाउ वयो अरे रागा तू मैं वडेरे ने फोन कर अचने हेलो वडेरा अचो असांजी जवाद मरी वियो जल्दी सां पूरे अंदाज़ पोइ रज़ा का वठो वठो त मैं त घटि जेको आहे पोयूं महिमाननि मथे पवंदासीं हा वठ 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 हेठि ला 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 हेठि पोए अल्लाह अल्लाह ला 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 बड़ी तो महिमान मथे 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 खट शाबाश कर दे ओड़े मैं तो हेठी पिया तो मांखे मथे विया तो असांजो रिवाज़ आहे साईं असां महिमाननि खे मथे वेंदो मरीज़ खे हेठि पोईंदो हाँ बिल्कुल सही है ठीकु आहे ठीकु आहे अदा है 500 रुपया तॾो अदा रज़ा खे लिखे था हेॾो ठीक है हल मां रखां थो पैसा पोइ तूं रखी छॾ ठीकु आहे तूं हल भले ठीक है मांजी खट भाऊ मांजी खटाया पैसा हुया मांखे पंहिंजे मोटा जो मां तरी करे मांजी खटाया पैसा कोन्हे ओड़े ओड़े